खां वठी कल्ह मंझंदि खां वठी बरसाति मां सम्झां थो 10-12 कलाक कंटिन्यूसली बरसाति थी आहे। उन खां पोइ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी पूरी टीम ऑन रोड आहे, एक्टिव आहे ऐं असांखे तमामु घणो साथ रहियो सेप्को वारनि जो बि, जंहिंजी बिजली हुजण जे करे असां मोस्टली जेके असांजा डिस्पोज़र्स हुया उहे बि ऑन बोर्ड हुया, ख़ुसूसन जेके जनरेटरनि जो उन जो सिस्टम हो या तेल जो जेके बि अरेंजमेंट्स हुया उहे 100% कंप्लीट हुया। हिकु ॿ अहिड़ियूं लोकेशनूं आहिनि जिथे डिप्रेशन जे करे पाणी बीहंदो आहे सदाईं, SP चौक आहे, सर्किट जो पीर आहे, उते बि प्रॉपर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी टीम आहे, गाॾियूं सकर गाॾियूं लॻल आहिनि या डिवाटरिंग मशीनूं असां सभु हणी छॾियूं आहिनि। किथे किथे कची आबादी वारा जेके इलाइक़ा आहिनि जिथे ड्रेन जो इशू आहे उते बि असां पूरी मशीनरी पहुचाई आहे। पूरी टीम कल्ह बि राति देरि ताईं गॾु हुयासीं सभिनी दोस्तनि सां, सुबुह सवेर खां वरी ऑन रोड आहियूं। भरपूर कोशिशि था कयूं त मुहर्रम जो महीनो आहे, अॼु 6 मुहर्रम आहे, असां कोशिशि था कयूं त अॼु शाम ताईं इंशाल्लाह सभु रोड ऐं सभु लोकेशनूं क्लियर करे वञूं।